अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इशूज़ में तव्हांखे भलीकार। मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल खे अॻियां रखंदे अपोज़िशन ऐं हुकूमत विच में जेके टकरा साम्हूं आया बेइतमादी रिथ जी कामयाबीअ लाइ अपोज़िशन पारां मुख़्तलिफ़ हुकूमत इतिहादियुनि सां ॻाल्हि ॿोल कई वई, मुख़्तलिफ़ उन्हनि सां मुआहिदा कया विया त जीअं बेइतमादी रिथ खे कामयाबु करे सघिजे। उन बेइतमादी रिथ जी कामयाबी लाइ ॿियनि इतिहादियुनि सां गॾु MQM खे सां बि मुआहिदा कया विया, लिखत में एग्रीमेंट कई वियूं। उन जेके लिखत में एग्रीमेंट्स कयूं वयूं आहिनि उन में मुख़्तलिफ़ अहिड़ा नुक़्ता उन में शामिल आहिनि। ख़ासि तौर ते नवाज़ लीग जे एहसन इक़बाल नवाज़ लीग सां MQM जो जेको एग्रीमेंट थियो आहे, जंहिंमें एहसन इक़बाल जी सिग्नेचर आहे, MQM अॻुवाण आमिर ख़ान जी सिग्नेचर आहे। उन जा जेके नुक़्ता आहिनि उहे उन्हनि ते सिंध जे अंदरि सालनि खां वठी बहस हलंदड़ आहे। सिंध जी धरतीअ जे हवाले सां, सालमियत आहे, वतन आहे, उन जे हवाले सां बहस हलंदड़ आहिनि। MQM जा जेके मुतालबा आहिनि उहे केतिरे वक़्त खां वठी साम्हूं आहिनि। नंढनि नंढनि मामलनि ते बि MQM साम्हूं ईंदी आहे त सिंध में सूबो ठाहे वञे, जंहिं ते सॼी सिंध सरापा एहतिजाज रही आहे। ऐं जेको नओं मुआहिदो आहे नवाज़ लीग सां, उनजी अगरि असां 17 नंबर पॉइंट जेकी शिक आहे उनखे असां ॾिसंदासीं त उन में जेको लिखियलु आहे, नीड फॉर न्यू एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ऑल ओवर पाकिस्तान इज़ रिकग्नाइज़्ड एंड ए टाइम फ्रेम टू क्रिएट न्यू एडमिनिस्ट्रेटिव unit in Pakistan in consultation with all stakeholders including MQM Pakistan shall be agreed upon। नवां इंतिज़ामी यूनिट जंहिंमें MQM जी मर्ज़ी शामिल हुजे त सो जंहिंमां लाज़मी आहे ज़ाहिर थिए थो त उहो सराइकी ऐं हज़ारा सूबे लाइ त MQM खे एतमाद में न वरितो वेंदो। उन में नालो वाज़े लिखियो न वियो आहे सिंध, पर इंतिज़ामी जेके यूनिट आहिनि त उहो MQM जो मुतालबो रहियो आहे ऐं MQM जे सिंध जे हवाले सां रहियो आहे, जंहिं ते सॼी सिंध सरापा एहतिजाज रही आहे। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त MQM खे कहिड़ी ज़रूरत पई आहे नवाज़ लीग जी, उन जा पस मंज़र कहिड़ा आहिनि, नवाज़ लीग सां एग्रीमेंट कयो वियो आहे, उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। माज़ीअ में बि असां अगरि ॾिसूं था त ॿिटो निज़ाम आंदो वियो, हिन में 2/3 मेजॉरिटी असेंबली में खपंदी आहे MQM वटि ऐं उन सां पीपल्स पार्टी सां वेझड़ाई हुई, पर उन जे बावजूद बि ॿिटो निज़ाम कामयाबु न थी सघियो हो। 2/3 मेजॉरिटी हिन वक़्तु MQM वटि न आहे, पर ॿियो उन जा इतिहादियुनि सां उहो सम्झे थी त कहिड़े तरीक़े सां अॻियां वधिजे। असां हिन अहम इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो साहब असांखे जॉइन कयो आहे, जान मोहम्मद महर सीनियर सहाफ़ी आहिनि असांजा, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। वेलकम थो चइजे जान मोहम्मद ऐं नेमत साहब तव्हांखे। नेमत साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे त हिन मोड़ ते जॾहिं हीअ मुल्क जे अंदरि सियासी सूरत हाल हिकिड़ी तहरीक भली रही आहे, बेइतमादी रिथ बि अचे पई, त MQM खे नवाज़ लीग सां हिन क़िस्म जी एग्रीमेंट जी ज़रूरत छो पई आहे, उन जा पस मंज़र तव्हांखे कहिड़ा था नज़र अचनि? हाँ, असलम तमामु घणी महिरबानी मूंखे प्रोग्राम में सॾाइण जी ऐं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियण जी। असल में ही जेको कुझु थियो आहे बेइतमादी रिथ जे नाले में, बेइतमादी रिथ त हिकिड़ो आइनी मसइलो आहे ऐं अपोज़िशन खे राइट आहे त उहा कंहिं बि वक़्तु कंहिं बि पंहिंजो CM हुजे या PM हुजे उनजे ख़िलाफ़ु आणे सघे थी ऐं उन ते अमल बि करे सघिजे थो। पर इहो अंदाज़ो असां सभिनी खे कोन हो त हिन बेइतमादी रिथ जी, मुंहिंजो आवाज़ु सही अचे पियो? हाँ, इहो अंदाज़ो असां सभिनी खे बिल्कुलु बि कोन हो त हिन बेइतमादी रिथ जी PM खां बि वधीक, इमरान ख़ान खां वधीक सिंध खे भोगणी पवंदी ऐं अदा करणी पवंदी। उहा उन मुआहिदे जी सूरत में बि आहे जेको अरिड़हं नुकाती आहे जेको PP ऐं MQM जे दरमियान थियो आहे, ऐं उहो उन मुआहिदे जी सूरत में बि आहे जेको सिंध खे नतीजो भोगणो पियो आहे, क़ीमत अदा करणी पई आहे, जेको PML ऐं MQM सां कयो आहे। मां त इन सॼे मामले में, छो त हीअ सिंध जे हिकिड़े तशख़ुस जो ऐं सिंध जे अज़ीम वक़ार जो ऐं सिंध जे वजूद जो, सलामतीअ जो ऐं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मुस्तक़िल मफ़ादनि जो मसइलो आहे। इन जे करे मां ॿिन्ही जेके ॿई एग्रीमेंट आहिनि उन्हनि खे शर्मनाक सम्झां थो ऐं क़ाबिल मज़मत सम्झां थो। तव्हां जेको पॉइंट आउट रेज़ कई त पाण PP वारे मुआहिदे ते बि ॻाल्हाए सघूं था, पर तव्हां PML ऐन जो जेको मुआहिदे जी ॻाल्हि कई आहे उनजी शिक नंबर 18 जेका आहे, जंहिंमें चयो वियो आहे त भई पंहिंजो सॼे पाकिस्तान में नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ज़रूरत आहे ऐं आइन में हुनजो टाइम फ्रेम मुक़ररु कयो वेंदो, हुन ते MQM समेत सभिनी इतफ़ाक़ करे वरितो आहे। इहो सभु कुझु पंहिंजो असलम साईं सम्झ खां ॿाहिरि आहे
त MQM जो पंहिंजो हिन में क़ौमी असेंबली में 7 सीटूं आहिनि ऐं पीपल्स पार्टी जूं आई थिंक 56 सीटूं आहिनि, PMLN जो 86 सीटूं आहिनि, 86। सिंध असेंबलीअ में MQM जो हिन वटि MQM जो जेको हिन वक़्तु मैंडेट आहे उहे 21 सीटूं आहिनि। त ईअं पंहिंजो अक़लियत मीन्स हू मिनॉरिटी न, ॿियूं जेके अक़लियतूं हूंदियूं आहिनि, ही अवामी लिहाज़ खां जेके मिनॉरिटीज़ आहिनि, काफ लीग जंहिंजो 5 सीटूं आहिनि, जेके इमरान ख़ान असां त लिखियो पंहिंजे अख़बार में, मूं एडिटोरियल लिखियो ऐं त भई जीअं जेतिरी इन सॼी जेका बाज़ार लॻाई वई ख़रीदो फ़रोख़्त जी, बेएतमादी रिथ खे कामयाबु करण जी ऐं नाकाम करण जी, उन नीलामी बाज़ार में हुकूमत बि हिसो वरितो, PM ख़ुदि वियो पंजाब ऐं मेंबरनि जी ख़रीदो फ़रोख़्त करण जी कोशिशि कई वई पर नाकाम थी विया ऐं PM हिकिड़ो वॾो डिसीजन वरितो प्राइम मिनिस्टर त भई काफ लीग जूं जंहिंजूं 5 सीटूं आहिनि ऐवान में, उन जो CM आंदो वञे पंजाब में। साॻे नमूने PP ऐं PMLN ऐं JUI सॼो PTM बलूचिस्तान जी क़यादत अख्तर मेंगल जहिड़ा माण्हू मथो टेके वेही, हूअं वॾा उसूल परस्त आहिनि, इन मामले में मथो टेके वेही रहिया त भई कीअं बि इमरान ख़ान खे हटाइजे ऐं कहिड़ो बि बदतरीन मुआइदो करणो पवे। अच्छा, कुझु माण्हू चवनि था साईं इहो मुआइदो ईअं आहे, इन जी का इम्पोर्टेंस कोन्हे, इहो अॻिते हली PP वारा फ्री वेंदा या XYZ, ईअं न हूंदो आहे। ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उहे तारीख़ जो हिसो थी वेंदियूं आहिनि, लिखत में कयल ॻाल्हियूं जंहिं ते तव्हांजो बिलावल भुट्टो ज़रदारी सिग्नेचर्स आहिनि ऐं फज़ल रहमान गारंटीअर आहे, अख्तर मेंगल गारंटीअर आहे, ख़ालिद मक्सी गारंटीअर आहे ऐं पंहिंजो ख़ालिद मक़बूल सिद्दीकी हुन ते साइन कई आहे। त इहो सभु कुझु ईअं न आहे त भई हवा में उॾामी वेंदो या हिन जी इम्पोर्टेंस न आहे या PP सुभाणे फ्री वेंदी या ईअं थी वेंदो, अमल न थींदो। ॻाल्हि अमल हिकिड़ी लिखत में हिकिड़ो डॉक्यूमेंट आयो आहे जंहिं ते तव्हां कंप्रोमाइज़ कयो आहे ऐं सिंध ऐं सिंधी माण्हुनि जे मुस्तक़िल मफ़ादनि ते कंप्रोमाइज़ कयो आहे, PP ऐं PMLN जी ॻाल्हि कंदासूं। चलो PP त वरी पुलिसिंग जो मसइलो, एडमिनिस्ट्रेशन जो मसइलो, ॿियो बदली वग़ैरह ऑफिसरनि जी मुक़ररी, काफ़ी शयूं आहिनि, उन्हनि ते बि ऑब्जेक्शन्स आहिनि। ही नवां इंतिज़ामी यूनिट क़ाइमु करणु ऐं उन्हनि जे लाइ पंहिंजो इहो चवणु त भई उन्हनि जी पाकिस्तान में नवां इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ज़रूरत आहे ऐं उन में आइन में टाइम फ्रेम मुक़ररु कयो वेंदो, उन ते एग्री कयो वियो आहे। हीउ हिकिड़ो तमामु नाक़ाबिले बर्दाश्त ऐं नाक़ाबिले यकीन आहे, पर ईअं करे छॾियो PMLN ऐं पाण खे न विसारणु घुरिजे त असां सभु जेके पाकिस्तान में हामी आहियूं, हाणे त असांखे सराइकी सूबे जी, हालांकि मुस्लिम लीग नून हामी आहे, PTI हामी आहे ऐं इस्टेब्लिशमेंट हामी आहे सराइकी सूबे जी, पंहिंजो ॾखिण पंजाब जंहिंखे चवनि था, त हाणे त असां सिंधी माण्हुनि उनजो बि मुतालबो करणु बंदि करे छॾियो आहे, छो त इहा काती वरी बि असांजे कंध ते अची करे थी, सिंध जे शरीर ते अची करे थी, सिंध जे इहा तलवार अची सिंध जे वजूद ते अची करे थी त भई असां सराइकी सूबे जो ॾखिण पंजाब जो मुतालबो कयूं था, ॿिए तरफ़ खां सिंध विराइण जी ॻाल्हि कई थी वञे। सो कंहिं बि इंतिज़ामी यूनिट जी पाकिस्तान में ठीकु आहे, क़बाइली इलाइक़ा ज़म थी विया KPK में, उहो हिकिड़ो ॿी फिनामिना आहे। सिंध जी टोटली ॿी फिनामिना आहे। सिंध में इवन तव्हां पुलिसिंग जो जेको मामिलो चओ था न, ऐं भई मिसाल ॾियनि था, वसीम अख्तर वारा, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी वारा टीवीअ ते अची मिसाल ॾियनि था त भई लंडन में जेको आहे आज़ाद पुलिस आहे, लोकल पुलिसिंग आहे, पेरिस में लोकल पुलिसिंग आहे, वाशिंगटन में हीअ, भाई ही अमेरिका न आहे, ही बर्तानिया न आहे, ही फ्रांस न आहे, ही जर्मनी न आहे, ही पाकिस्तान आहे। हिन में सभु मामला उलट पुलट आहिनि, को बि मामिलो सिधो कोन्हे। सिंध जी जेका सिंध सां जेकी वाइदा कया विया हुआ 23 मार्च 1940 खां ॻाल्हि कंदासीं, ख़ुदि 73 वारो आइन, ख़ुदि अरिड़हीं तरमीम जेका आहे उन मां कंहिं बि सिंध सां कयल पाणी मुआइदनि खां वेंदे ॿियनि मुआइदनि ताईं, आइन ताईं कंहिं ते बि अमल न थियो आहे। सिंध खे हमेशह दीवार सां लॻायो वियो आहे। त इहो लोकल पुलिसिंग ऐं इन सिलसिले मां तव्हांखे ॿुधायां, असलम साईं, त हाई कोर्ट जा डिसीशन्स आहिनि त जेके होम डिस्ट्रिक्ट वारा अहलकार आहिनि, SHOs आहिनि, उन्हनि खे होम डिस्ट्रिक्ट में न रखियो वञे, उन्हनि खे ॿाहिरि मोकिलियो वञे। पाकिस्तान जी जेका फिनामिना आहे, सिंध जी ॻाल्हि कंदासूं त बेड गवर्नेंस जे करे ऐं पुलिस में सियासी मुदाख़लत जे करे लोकल पुलिसिंग हूंदी ऐं लोकल पुलिस ऑफिसर्स हूंदा, लोकल ASI जमादार ऐं SHOs हूंदा, SSPs हूंदा, त क्राइम घटि थियण बदिरां वधंदो, छो त सियासी मुदाख़लत हिते MQM सियासी मुदाख़लत न कंदी छा जेकॾहिं लोकल पुलिस हूंदी कराची में। नवाज़ साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। जानमत महर बसंत अगरि मौजूदु आहे, जानमत हिन सूरत हाल खे कीअं था तव्हां ॾिसो? मिसाल तौरु अगरि माज़ीअ में असां हलिया था वञूं, 1970 में यहिया जे टाइम बि हलिया था वञूं, इहे साॻियूं ॻाल्हियूं उन टाइम बि थियूं पे, सिंध में सूबे जी ॻाल्हि पे थी, पर उन टाइम जो तारीख़ चवे थी त उन टाइम जेको कराची जो पढ़ियल लिखियल माण्हू हो, उन इन साज़िश खे साज़िश पे सम्झो ऐं उन सम्झो पे त हीअ जेकी आहे इहा जेकी आहे सिंध जी विरासत उन्हनि खे क़बूलु न आहे ऐं पोइ उहे शयूं रुकिजी वियूं। हाणे अॼु अगरि ॻाल्हि कई थी वञे त तव्हां छा था सम्झो त आइन में गुंजाइश मौजूदु आहे? आइन हिन वक़्तु या जीअं फेडरेशन आहे, फेडरेशन में जेके बि वहदतूं आहिनि, वहदतूं तौरु शामिलु हुयूं,
उन में यूनिट जी ॻाल्हि करणु ऐं हिन क़िस्म जी जेके थियनि पियूं प्लानिंग्स, इन सां तव्हांखे ईंदड़ वक़्तु कीअं पियो नज़र अचे? त जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त भई 7 सीटूं आहिनि टोटल लास्ट इलेक्शन में जेका 2018 नेवा साहब मुंहिंजो आवाज़ु अचे थो तव्हांखे? जी जी नेवा साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। मूं जानमन सां बि पाण उनखे बि शामिलु कयूं, असां सां गॾु मौजूदु आहिनि। जानमन, इन सवाल जो तव्हां जवाबु ॾींदव त छा पियो नज़र अचे तव्हांखे? वॾी महिरबानी असलम साहब, जॾहिं खां वठी इहा अदम एतमाद जी तहरीक आई आहे, अदम एतमाद जी रिथ खां पोइ ॼण त अपोज़िशन जे समूरनि जमायतनि इहो तय करे वरितो त कुझु बि थी पवे, कंहिंखे विकिरो करिणो पवे या ख़रीद करिणो पवे या कुझु ॿियो करिणो पवे, इमरान ख़ान खे हटाइणो आहे। कंहिं बि उसूल खे फॉलो न पियो कयो वञे। उसूल सभु साइड ते रखी करे इहे मुआहिदा थिया आहिनि ऐं MQM जेको आहे मुस्लिम लीग नून सां अलॻि मुआहिदो कयो आहे, PP सां अलॻि मुआहिदो कयो आहे। अव्हांखे ख़बर आहे त MQM जा जेके मुआहिदा थिया आहिनि उन में मुस्लिम लीग नून जी जेका क़यादत आहे उहा गारंटीयर आहे। असां लाल माली साहब PTI जा MNA उन्हनि बि असां सां शामिलु थिया आहिनि। वेलकम लाल माली साहब। जानवर साहब, तव्हां कंटिन्यू रखो। जी जानमन, जीअं मूं चयो पिए त गारंटीयर जेका आहे उहा पीपुल्स पार्टी जे तरफ़ां मुस्लिम लीग नून आहे। मां सम्झां थो त इन जे करे ई शायदि MQM जेका मुख़्तलिफ़ मुतालबा आहिनि उन्हनि जा माज़ी में बि रहिया आहिनि, सिंध जे विरांगे जे हवाले सां, नए सूबे जे हवाले सां जेके ॻाल्हियूं उन्हनि जूं रहियूं आहिनि, हिन भेरे उन्हनि उनखे थोरो लफ़्ज़नि जी फेर घेर जेके आहिनि एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स जा नाला ॾेई करे मुस्लिम लीग नून सां इहो मुआहिदो कयो आहे। छाकाणि त गारंटीयर बि पीपुल्स पार्टी जा मुस्लिम लीग नून जी क़यादत ई आहे, तंहिं करे उन्हनि सां कई आहे। जेकॾहिं इहो मुआहिदो हू पीपुल्स पार्टी सां कंदा त ख़ुदि पीपुल्स पार्टी जी क़यादत इहा सम्झे पई त सिंध मां शदीद क़िस्म जो रद्दमल जेको आहे उहो अची सघे थो। तंहिं करे इहा मुस्लिम लीग नून सां मुआहिदो थियो आहे। मुस्लिम लीग नून जो ज़ाहिर आहे सिंध में पॉलिटिकल एतिरो को मामिलो आहे कोन, हुनजा हिते को एॾा वॾा स्टेक्स कोन्हनि, तंहिं करे हुननि इहो मुआहिदो आसानी सां करे छॾियो ऐं हुननि खे को सिंध जो या सिंध जे रद्दमल जो शायदि को एॾो घणो फ़िक्र बि न आहे, तंहिं करे हुननि इहो रद्दमल उन्हनि मुआहिदो जेको आहे उहो करे छॾियो आहे। ही जेके बि मुआहिदा थिया आहिनि MQM जा नून सां या पीपुल्स पार्टी सां या हिक ॿिए सां जेके उन्हनि जूं गुफ़्तगू थियूं आहिनि हुकूमत खे किराइण जे लाइ अदम एतमाद जे हवाले सां, उन में ॾिसो सिंध जी ॻाल्हि किथे बि न कई वई आहे। इहो न चयो आहे त सिंध में भई सखर खां हैदराबाद ताईं मोटरवे तव्हांखे हर हाल में ठाहे ॾियणो आहे, कमु शुरू करिणो आहे, लिखी ॾियो त कॾहिं कमु शुरू कंदव। ट्रांसपोर्ट जो जेको निज़ाम आहे कराची में ऑरेंज लाइन, ग्रीन लाइन, पिंडी पिशावर जीअं तव्हां हलाईंदव, सिंध में सफ़र जूं सहूलियतूं न आहिनि, रोड नेटवर्क न आहे, सिहत ऐं तालीम जूं जेके सहूलियतूं आहिनि उहे तबाह हाल लॻियूं पियूं आहिनि। इन ते कंहिं कुझु न ॻाल्हायो आहे। हर कंहिंखे रुॻो इन जो लाचार आहे त 40 सैकड़ो नौकरियूं खपनि, असांखे एडमिनिस्ट्रेटर खपनि, एडमिनिस्ट्रेटिव यूनिट खपनि। सिंध जे असली रहाकुनि जी कंहिं बि ॻाल्हि न कई आहे ऐं यकीननि उनजी ज़िमेवारी MQM खां वधीक पीपुल्स पार्टी ते थी अचे, जंहिंखे मुसलसल सिंध जा माण्हू वोट ॾींदा अचनि पिया, उनखे कामयाबु कंदा अचनि पिया। ऐं हिन वक़्तु बि हू सिंध जे माण्हुनि जे वोट जे एवज़ गवर्नमेंट में वेठी आहे ऐं इन ॻाल्हि जे लाइक़ु थी आहे त हू मुआहिदा करे पई ऐं इमरान ख़ान खे ड्राए पई। उन ज़ाहिरा वोट सिंध जे माण्हुनि जो आहे जंहिंजे करे पीपुल्स पार्टी आई आहे। पर अलाए छो सिंध जा जेके मफ़ाद आहिनि उन्हनि ते अहिड़े क़िस्म जी जेका कंप्रोमाइज़िस थियनि पिया सिर्फ़ु हिकिड़े ई नुक़्ते जे करे त इमरान ख़ान खे हटाइणो आहे, भली पोइ कुझु बि थी वञे। बिल्कुलु जानमन। लाल माली साहब, डिस्कशन असां मुआहिदनि ते ई करे रहियासीं, ख़ासि तौर ते नवाज़ लीग जो मुआहिदो MQM सां, नवनि इंतिज़ामी यूनिटनि जे हवाले सां, तव्हां कीअं था हिन शइ खे ॾिसो सिंध जे हवाले सां त नवाज़ लीग जी चूंड छो कई वई? महिरबानी। ॾिसो, सभ खां पहिरीं थोरो जेका कंफ्यूजन आहे इहो सिंध जे माण्हुनि लाइ क्लियर करे छॾियां त इहो जेको मुआहिदा थिया आहिनि या ही जेको सॼो मर्डान मचियो आहे शुरू खां ई इन जो सहरो पीपुल्स पार्टी ऐं आसिफ ज़रदारी जे सर ते आहे।
ही जेके बि नो कॉन्फिडेंस मोशन हुजे, चाहे चौधरी हुजनि गुजरात जा, चाहे शहबाज शरीफ़ हुजे, सभु सुता पिया। हा, करिणो छा आहे, कीअं करिणो आहे, इहो सॼो जेको आहे न उहो सभु पे भारी जो ज़िम्मेवारी खईं ऐं उन जो कयलु आहे। ऐं इहो सम्झण त इहो को मुआहिदो MQM ऐं नवाज़ लीग में इहो ग़लति आहे। इहो मुआहिदो जेको सिंध जा जेके अॻवान हिते उन ॾींहुं राति जो मौजूदु हुआ पार्लियामेंट लॉजिस में, पोइ सईद गनी हुजे, बिलावल भुट्टो साहब हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, नवीद कमर हुजे, ही सभु माण्हू उन मुआहिदे में शामिल आहिनि। ऐं हिन मुआहिदे खे जेको अधे जारोमत ॻाल्हि कई पए त अखरनि जी हेॾा होॾा आहे, हिन में अखर बि हेॾा होॾा कोन आहिनि। जेका डॉन जेका कल ख़बर आई आहे उहो इहो आई आहे MQM PMLN इन यूनिसन ओवर क्रिएशन ऑफ प्रोविंसेस। कल हिकिड़ो बयानु जारी कयो हिकिड़े ट्वीट जे जवाब में एहसन इक़बाल बि, हुन बि इहो चयो आहे त असीं स्टेक होल्डर खां सलाह कंदासीं। असीं अॻु में बि सराइकी सूबे जी हिमायत में आहियूं, असीं हज़ारा सूबे जी हिमायत में आहियूं, ऐं ॿिया बि जेकर सूबा क्रिएट करणा हूंदा त उहे स्टेक होल्डर्स खां असीं मशवरो कंदासीं। ऐं हाणे जॾहिं बि इन सॼे ॾिसंदो समूरे जेको एग्रीमेंट खे, त तव्हांखे नज़र ईंदो हर जॻह ते लिखियलु आहे त स्टेक होल्डर जेको आहे उहो MQM पाकिस्तान आहे। जेतोणीकि कराची मां बि जेकॾहिं अर्बन एरिया आहे त उतां PTI वधीक सीटूं खयूं आहिनि बनस्बत MQM जे। उते पीपुल्स पार्टी जूं बि सीटूं मौजूदु आहिनि, पर उते जेको ॼाणायो वियो आहे त मेजर स्टेक होल्डर उहो पंहिंजो MQM हूंदी। अच्छा, हाणे जेके हिते इस्लामाबाद में ख़बरूं आहिनि त हिन जी जेके एग्रीमेंट्स थिया आहिनि इन में न रुगो नून लीग या पंहिंजो मौलाना फज़लुर रहमान साहब कोई इन में आहे पंहिंजो गारंटियर आहे, पर पिंडी वारा माण्हू बि इन में इहो कराइण में बि शामिल आहिनि। ऐं उहो फ़ारूक नसीम जेको असांजो अॻूणो लॉ मिनिस्टर हुयो, जो MQM सां तालुक़ु हुयो, उन जो बि हिकिड़ो वॾो किरदारु आहे। त आउं सम्झां थो त इहो ॾिसो, प्राइम मिनिस्टर थींदो शहबाज शरीफ़, सिंध जो पंजाब जो चीफ मिनिस्टर थींदो या परवेज़ इलाही या हमज़ा शहबाज, ऐं सदर थींदो फज़लुर रहमान। पर सिंध खे जेको आहे विराए छॾींदासीं, सिंध जा टुकड़ा टुकड़ा कंदासीं। इहो सॼो जेको आहे सिंध जी मौजूदा पीपुल्स पार्टी आहे, इहो उन जो इहो ख़्वाबु आहे या उन जो जेको, छाकाणि हुननि जो बिल्कुलु सही चए पियो जान मोहम्मद त हुननि जेका आहे नस्ल इहे मुआहिदा, जान मोहम्मद भाउ, इहे त मुआहिदा जेके लिखत में आहिनि उहे साम्हूं आया आहिनि। अणलिखियल त अञा घणियूं शयूं आहिनि। तव्हां ॾिसंदव सुभाणे सिंध में इन्हनि खे अहम जेके आहिनि वज़ारतूं ॾिनियूं वेंदियूं, हिननि खे मेयरशिप्स ॾिनियूं वेंदियूं ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जूं मेयरशिप्स मिलनि थियूं। ऐं इहो मुआहिदे में बि शामिलु आहे त इहो को शॉर्ट टर्म मुआहिदो न आहे, इहो लॉन्ग टर्म आहे। यानी 2023 खां बि 2023 खां अॻे पोइ बि सोचणो पवंदो। ऐं जेको इन में शर्तूं आहिनि हाणे जेके अणसिधी तरह खां ॼाणायूं आहिनि उहे इहे आहिनि त हाणे सिंधी माण्हू जेको उते नौकरियूं हासिल न करे सघंदा। पुलिस ऑफिसर जेके आहिनि हींअर कराची में मुक़ररु थियल, उन्हनि खे उतां खां निकाली ॾिनी वेंदी। ऐं जेके मिल्कियतूं आहिनि सिंधी हिंदू जेके छॾे विया हुआ 1947 में, उहे बि हिननि जे हवाले कयूं वेंदियूं। हीअ जेको कोटा हाणे हिकिड़ो मुआहिदे में इहो शामिल कई अथनि त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कंदासीं। हाणे सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको आहे लोकल गवर्नमेंट मुतालिक़ उहो जेको अहम आहे या हिननि जो जेको एग्रीमेंट आहे अहम आहे, जीअं त चवनि था त असीं इहो कंदासीं। ऐं रुगो जेको तव्हां मुआहिदो ॾिसो जेको पीपुल्स पार्टी कयो आहे, उन में रुगो इहो आहे त कराची खे पैकेजिस ॾींदासीं, कराची खे डेवलपमेंट ॾींदासीं, ऐं जेके बि हिननि ते केसिस आहिनि उन्हनि तां बि हिननि जेको हथु खणंदासीं। ऐं प्लस में जेको ऑफिसर्स बि हुन जे हवाले कंदासीं। इंतिहाई हिकिड़ो ख़तरनाक मुआहिदो आहे। ऐं इहो सिंध जे माण्हुनि जिन्हनि खे वोट ॾिनो, जिन हिननि खे हुकूमतूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे कॉन्फिडेंस में वठण खां बग़ैर इहो तमामु वॾी हिकिड़ी हरकत थी आहे। ऐं इहो गैर आइनी आहे, गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। छाकाणि जो हीउ मुआहिदो ॿिनि पार्टियुनि जे विच में कयो वियो आहे, चाहे नून लीग कयो आहे, चाहे MQM कयो आहे, उहो इन हवाले सां गैर आइनी आहे त ॾिसो आइन मूजिबि सिंध जा या पाकिस्तान जा सभु शहरी बराबरि आहिनि। हाणे इन्हनि खे इन बेसिस ते अलॻि ट्रीटमेंट नथी ॾेई सघिजे त 40% ही चवनि था 40% तो नौकरियूं ॾियो, पर जेके अॻु में असांजी जेकॾहिं का ॿियो को शॉर्टेजिस थियूं आहिनि त उते उन खे पूरो करण लाइ कोटा खे वधायो वञे। फ़िलहालु हू त इहो बि चवनि पिया हाणे त डोमिसाइल जेको आहे कराची में सिंधियुनि ठाहिराया आहिनि ऐं उहे डोमिसाइल रद्द करे उन्हनि जूं नौकरियूं बि छॾियूं वञनि। तव्हांखे यादि हूंदो त
त अॻु में हिकिड़ो डोमिसाइल लाइ हिकिड़ी कमेटी ठही हुई त सिंध में जेके सिंध जी कोटा ते CSS या PCS ऑफिसर्स जेके मुक़ररु थिया आहिनि बिल्कुलु। त उन्हनि जी जेका आहे छानबीन कई वञे उन त डोमिसाइल उन सिंधी माण्हुनि खे त उनजो को फ़ाइदो कोन थियो, को ठटे जा, को सागड़ जा, को उमरकोट जा डोमिसाइल ठाराए पूरे पाकिस्तान में नौकरियूं करे रहिया आहिनि। सो सिंध जे माण्हुनि खे हाणे सुञाणण जी ज़रूरत आहे, सिंध जे माण्हुनि खे हिननि खां पुछाणो करणु घुरिजे। ऐं मूं यकीन सम्झो आउं हिते इस्लामाबाद आहियां ऐं कई पीपल्स पार्टी जा MNAs ऐं लीडर्स मूंखे मिलिया आहिनि, हू तमामु घणा मायूस आहिनि त हुनजी क़यादत अहिड़े क़िस्म जो जेको कीअं किरदारु अदा करे सघे थी जंहिंमें सिंध दुश्मनी जी बू ईंदी हुजे। बिल्कुलु माली साहब। नेमत साहब, लाल माली साहब जी ऐं जान मोहम्मद जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पे, गैर आइनी चयो पियो वञे त ही जेके मुआहिदा थियनि था, मिसाल तौर ते अगरि असेंबलीअ में अक्सरियत बि न हुजे, आवाम जी राय बि न हुजे, उन बावजूद बि अहिड़ा फ़ैसिला थियनि त उन जा नतीजा छा हूंदा? हा, पंहिंजो असल ताईं सभु दोस्त सही पिया चवनि। पाण सभु जेके आहियूं उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं त भई सियासत, इक़्तिदारी सियासत जेका आहे, पावर पॉलिटिक्स, उन में एती लेती थींदी आहे, हिकिड़ी हद, हिकिड़ी लिमिट्स आहिनि, पर इन लिमिट्स क्रॉस करणु त भई जीअं मूं सवेर चयो त अक़लियत खे मीन्स अवामी जेका मिनोरिटीज़ जन वटि घटि सीटूं आहिनि उन्हनि खे घणो ॾियणु ऐं गैर क़ानूनी ॾियणु, गैर आइनी तरीक़े सां ॾियणु, उहो इन तरीक़े सां गैर क़ानूनी गैर आइनी आहे त हिननि जेका इलेक्शन विढ़ी हुई उहा इन मंशूर तहत न विढ़ी हुई। त असां अॻिते हली पंहिंजो लोकल पुलिस पंहिंजो कराचीअ में हिकिड़ो सिस्टम ठाहींदासीं जो कराची धार महसूसु थियणु लॻे। कराची लाइ अलॻि निज़ाम हूंदो ऐं बाक़ी सिंध जे एरियाज़ लाइ अलॻि निज़ाम हूंदो। मां हिते थोरो इहो एड कंदुसि गॾनि प्रोग्राम में त इन बदकिस्मतीअ सां MQM जी लिसानी सियासत जेका आहे, तफ़रीक़ वारी सियासत, सिंध जे अवाम खे विराइण वारी सियासत, सिंध जे सलामती ऐं वजूद जे ख़िलाफ़ सियासत जेका आहे, जेका ख़ुदि पाकिस्तान जे ख़िलाफ़ सियासत आहे, उहा ख़तमु थी चुकी हुई। पर उन में वरी पंहिंजो PM जेके आहिनि, प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, उन्हनि साह विधो। उहे जॾहिं बि कराची आया त उहे हमेशह कराची ऐं सिंध जो इस्तिलाह इस्तेमालु कंदा रहिया। उहे प्राइम मिनिस्टर साहब ई आहिनि जिन MQM जे दहशतगर्दनि ऐं लिसानियत पखेड़ींदड़नि खे चयो त तमामु नाज़ुक मिज़ाज ऐं शरीफ़ माण्हू आहिनि। उहो प्राइम मिनिस्टर ई साहब हो जंहिं गवर्नर में तक़रीब में अफ़गाननि खे चयो त वेचारा ई मज़लूम आहिनि, असां हिननि खे सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ॾींदासीं त जीअं रोज़गार करे सघनि। सो बदकिस्मती सां PTI जंहिंखे असां हिकिड़ो बहितरीनु सियासी मुतबादिल सम्झो, इमरान ख़ान खे अहिड़ो लीडर सम्झो जंहिं लाइ पाण सभिनी सम्झो त भई अवाम जी ऐं पाकिस्तान जी क़िस्मत तब्दील कंदो ऐं सिंध जी मालिकी कंदो, उन साॻी सिंध में साॻी सियासत जा बुनियाद रखिया जेके MQM जा रखियल हुआ ऐं उखड़िजी चुका हुआ। सो हाणे अचूं था त भई गैर क़ानूनी गैर आइनी इन तरह सां आहिनि त आवाम खां हिननि इन बुनियाद ते मैंडेट न वरितो त जिन जो 130 पंहिंजो आहिनि जनरल सीटूं सिंध असेंबलीअ में, टोटल 165 सीटूं आहिनि आई थिंक, उन में जेको 21 सीटूं रखंदो उनखे असां सिंध विराए ॾींदासूं। उहो पोइ पीपल्स पार्टी हुजे या उहा जीअं ई अवेक्यू प्रॉपर्टीज़ जी ॻाल्हि ॿोल थी त भई इहो MQM जो पुराणो मुतालबो रहियो आहे त भई जेके हिंदू लॾे विया हुआ, बदकिस्मतीअ सां विरहाङो थियो ऐं हिंदू लॾे विया, जेके उन्हनि जूं मिल्कियतूं जेके आहिनि उहे असां में विरायूं वञनि उर्दू ॻाल्हाईंदड़नि में। ॻाल्हि उर्दू असल में जॾहिं असां ॻाल्हायूं त थोरो हुन में पाण खे इहो ॾिसणु घुरिजे त भई MQM जेका आहे, कुझु दोस्त वरी इहो चवनि था सिंध उहे आहिनि बि सिंध दोस्त बज़ाहिर त भई MQM ऐं PPA जो को बि मुआहिदो सिंध जे मुस्तक़िल मफ़ादनि जे ख़िलाफ़ नथो थी सघे, छो त हीअ आबादियूं आहिनि जिन खे गॾिजी रहणो आहे। ॻाल्हि आबादियुनि जी कोन्हे, ही MQM जेका आहे उहा उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी नुमाइंदा जमायत कोन्हे, बिल्कुलु बि न आहे। साॻी तरह पीपल्स पार्टी जेका आहे उहा सिंधी ॻाल्हाईंदड़नि जी नुमाइंदा जमायत न आहे, बिल्कुलु बि न आहे। उनजो सबूत इहो आहे त लास्ट जेके इलेक्शन थियो 2018 में, उन में मुखालिफ़ दुर जा जेकी बि कैंडिडेट हुआ, चाहे अलॻि अलॻि बीठल हुआ, उन्हनि जा 26 लख वोट हुआ आई थिंक मुंहिंजे कैलकुलेशन मूजिबि, मुंहिंजे ॼाण मूजिबि, ऐं पीपल्स पार्टी जा कुल वोट 23 लख हुआ। सो घटि वोट हुआ, पर उहे इलाही कैंडिडेट इन करे इहो हिननि खे सिंध में हुक्मरानीअ लाइ आया आहिनि, ही सिंध में इंतिज़ामिया खे ठीकु करण लाइ आया आहिनि, ही गुड गवर्नेंस लाइ हिननि खे जेको मैंडेट मिलियो आहे उहो सिंध जे वजूद सां छेड़छाड़ या पाकिस्तान जे सलामतीअ सां खेॾण जो मैंडेट न आहे मिलियल। हिननि खे हिकिड़ो न वरी को आइन साज़ असेंबली जो मैंडेट मिलियल आहे, तव्हां वञी नई आइन साज़ असेंबली ठाहींदा या नओं आइन ठाहींदा, उहो बि न आहे। त हीउ जेको पाकिस्तान जो आइन आहे उन जे फ्रेमवर्क में रहंदे, उन जे जुरिस्डिक्शन में रहंदे जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त
सरासर जेको पीपी मुआहिदो कयो आहे ऐं जेको PMLN खे त राइट ई कोन्हे त उहो सिंध जे मामलनि ते वेही ॻाल्हाए, वो पंहिंजी वञी पाण नुमाइंदगी करे पाण सोचनि। पर अफ़सोस जो तारीख़ मां सबक़ सिखी न सघिया आहिनि त जॾहिं क़ौमुनि खे, जॾहिं तारीख़ी क़ौमुनि खे, तारीख़ी वतननि खे ऐं तारीख़ी परगणनि खे, जंहिंसां पाकिस्तान जे 23 मार्च 1940 वारी करारदाद में इवन असम ताईं इहो पंहिंजो वाइदो थियल त भई जेके तारीख़ी परगणा आहिनि उन्हनि खे स्टेटस जेको आहे उहो स्टेट्स वारो हूंदो, रियासतुनि वारो हूंदो। ऐं इवन इहो बि आहे, कुझु माहिर कानूनी माहिर चवनि था त उन्हनि जो आइन बि अलॻि हूंदो। उहो त असांखे आइन अलॻि न मिलियो, असांखे स्टेटस रियासतुनि वारो न मिलियो, असांखे सूबाई ख़ुदि मुख़्तियारी लूली लंगड़ी मिली ऐं अरिड़हीं तरमीम जेको ॾिनो वियो उहो बि अॼु ॾींहं ताईं हवा में लटकियल आहे। इमरान खान सख़्तु मुखालिफ़ रहियो, अरिड़हीं तरमीम जेका रोल बैक करण जूं ॻाल्हियूं कंदो रहियो। त हींअर जेके असांखे हक़ आहिनि, हुकूक आहिनि, राइट्स आहिनि जेके सिंध में, धारी आबादकारी वधे पई, ॿिया सिंध जे माण्हुनि सां ॿिया इलाही सारा इशूज़ आहिनि, नौकरियुनि में ॿिया माण्हू अची विया आहिनि। त मथां वरी हिन क़िस्म जा मुआहिदा जेके आहिनि, पीपल्स पार्टी जेको कयो आहे ऐं PMLN जेको कयो आहे, उहो सिंध जे मुस्तक़िल मफ़ादनि ऐं सिंधी किरोड़े सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ थींदा। हिननि खे बिल्कुलु नथो माण्हू एग्री करे वठनि त भई अकेले इमरान खान खे धसण लाइ, हुनजो इक़्तिदार ख़तमु करण लाइ सिंध तव्हां प्लेट में रखी तव्हां केक वांगुरु बॉम्बे बेकरीअ जो केक संदी तव्हां ॾेई छॾियो, MQM खे ॾेई छॾियो या कंहिंखे बि ॾेई छॾियो या हिकिड़े गिरोही टोले खे ॾेई छॾियो। बदकिस्मती हीअ आहे त ही सॼी सियासत जेका आहे उहा गिरोही मफ़ादनि लाइ थिए पई। जीअं जान मोहम्मद चयो त सिंध जे हक़नि जी त ॻाल्हि ई नथी आहे। जॾहिं PMLN MQM सां ॻाल्हाए थी, MQM PMLN सां ॻाल्हाए थी, या MQM पीपल्स पार्टी सां ॻाल्हाए थी, या गजल पंहिंजो इजलास थियनि था, त उन में सिंध जे हक़नि जी, पाकिस्तान जी नई जोड़ जक कीअं हूंदी, पाकिस्तान अॻिते कीअं वधंदो, सूबाई ख़ुदि मुख़्तियारीअ खे किथे खणी वेंदा, इंसानी हक़नि जी छा हालत हूंदी, हिकिड़ो चार्टर उन्हनि ज़ाहिर कयो आहे। पर उन ते ॾिसो इम्प्लीमेंटेशन थिए थो या न। पर उन खां अॻु में जेको मुखालिफ़ दौर ईंदड़ इमरान खान खिलाफ़ थियण खां पोइ जेको नई हुकूमत ईंदी, उन हवाले सां जेको पधरनामो जारी कयो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त भई आइन जी हुरमत ऐं पार्लियामेंट जो तख़्त सभिनी खां मुक़दम हूंदो, मथां हूंदो। उहो वक़्तु त जेसिताईं अचे, उन खां अॻे ई सिंध खे सलीबत लटकायो वियो आहे। सिंध जे कंध ते काठी रखी वई आहे त असां ही बि ॾींदासूं, असां कराची बि ॾींदासूं, लोकल पुलिसिंग बि हूंदी। MQM जॾहिं ॻाल्हाए थी, तव्हां वञी ठाहियो हज़ार ॾेढ सूबो ठाहे छॾियो, तव्हां वञी तरक़ी बिल्डिंग, असां मुतालबो ई नथा कयूं। असां पाकिस्तान में नवनि सूबनि जो मुतालबो ई नथा कयूं, छो त सिंध जो वजूद तस्रीर नज़र अचे थो ऐं नवे सारे हुन ते सिंध पाकिस्तान जी ठाहींदड़ जेकी ठाहे इन ते ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। काशिफ निज़ामानी साहब फंक्शन लीग जा अॻवान, उहो असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम काशिफ साहब। वालेकुम सलाम साईं। काशिफ साहब, कीअं था ॾिसो नवाज़ लीग MQM जे हिन मुआहिदे खे? साईं, मूंखे त ताजुब पियो थिए त मुआहिदो MQM ऐं पीपल्स पार्टी जे विच में हुअणु घुरिजे, छो जो MQM सिंध बेस पार्टी आहे ऐं उन्हनि जी टोटली जेको फोकस आहे उहो आहे कराची। ऐं हिन में मुआहिदो थियो आहे नून लीग जो ऐं MQM जो। अञा नो कॉन्फिडेंस अञा कोन आयो आहे, हिकिड़ी साज़िश पई नज़र अचे। छा था सम्झो तव्हां? जीअं ॻाल्हि पिया कयो त मुआहिदो थियणु त घुरिजे हा पीपल्स पार्टी सां, पर नवाज़ लीग सां थी वियो आहे। इन जा छा ईंदड़ वक़्त में इन जा छा सोचे इहो मुआहिदो कयो वियो आहे? सही, नून लीग स्टेक होल्डर कान्हे सिंध जी। सिंध में हुनजी तंज़ीम साज़ी न हुअण जे बराबरि ऐं नाले मातर आहे। नून लीग जो हिते तव्हां को बि हितां स्टेक में को बि मेंबर या हू कोन्हे। पोइ पहिरियां ई जेका मुखा वारी हिननि जी पॉलिसी हुई ज़रदारी साहब जी ऐं नवाज़ शरीफ़ साहब जी, पोइ सिंध पीपल्स पार्टी खे विकिणी ॾेई वियो हुयो नवाज़ शरीफ़। हींअर कहिड़े हिसाब सां उहे हिते हू कनि पिया? ही सिर्फ़ु सिंध जी आवाम ऐं सिंध सां हिकिड़ो अजीब मज़ाक आहे ऐं सिंध सां मज़ाक करण जी हिकिड़ो आयो आहे। मूं त सॼी इहा स्टडी कई आहे जेको इन में मुआहिदो थियो आहे। उन मुआहिदे में मुत्तहिदा जे ऐं नवाज़ लीग जे विच में आहे। मुआहिदे में कराची जे अहम मसइलनि ते इतफ़ाक़ थियो आहे, जॾहिं त सिंध जे बाक़ी इलाइक़नि खे मुकम्मल नज़र अंदाज़ कयो वियो आहे त भई सिंध में बि कुझु थियणु खपे। कराची सिंध जो हिसो आहे, कराची अलॻि कोन्हे। इन जो मक़सदु इहो थियो ही जेका बि शइ थिए पई या सिंध जे ख़िलाफ़ थिए पई, नए सूबे जी ॻाल्हि हाणे जेकॾहिं तव्हां वफ़ाक़ सां डायरेक्ट कयो था या सॼी पीपल्स पार्टी नवाज़ लीग ऐं MQM जी मिलियल गठजोड़ आहे।
बिजली गैस कराची खे ॾिनी वञे। इन में हिकिड़े उहा आहे आईन पाकिस्तान जे आर्टिकल 158 त उन्हनि चयो आहे छा सिंध कोन्हे छा, सिर्फ़ु कराची खे फोकस कयो वियो आहे। मतिलबु MQM खे विराए हिकिड़ी जेका बिटो निज़ाम जे पहिरियां चवंदा हुआसीं, पर मां त सम्झां थो पीपल्स पार्टी त विराए अधो अधु करे कराची इन्हनि खे ॾेई छॾी, सिंध जा जेके ॿिया शहरी इलाइक़ा इन्हनि खे ॾेई छॾिया। सिंध जा कहिड़ा मसइला आहिनि? बिल्कुलु छिते कुते जे खाइण जी वैक्सीन कान्हे, RO प्लांट तव्हांजा बंदि पिया आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर सॼो ख़तमु थियो पियो आहे। इहो हिकिड़ो मज़ाक आहे। बिल्कुलु ख़ासि तवजो कराची जे मूंखे इन ते ॾाढो खिल पाई, ताजुब थियो त कराची जे कोस्टल एरिया जा माहौलियाती जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि ते इन्हनि वधीक फोकस कयो आहे MK वारनि। ऐं समुंड जो वॾो हिसो जेको आहे उहो कराची में सिंध आहे। असीं कराची खे सिंध खे अलॻि कोन चवंदासीं, कराची ऐं अंदरून सिंध बि कोन चवंदासीं। ही सॼो ठटे खां वठी बदीर खां वठी इहे जेके वीचारा असांजा वीरभर आहिनि जिन जो रोज़गार ई मच्छी ते आहे, उन्हनि जी हालतुनि ते बि ज़िक्र हुअणु खपे आहे। घटि में घटि पीपल्स पार्टी वारनि खे त कुझु अखियुनि में हुजणु खपे त इहे असांजा वोटर आहिनि, इन्हनि सदाईं असांखे अनकंडीशनल वोट ॾिनो आहे सिंधी जे नाले ते। बाक़ी सिंधियुनि सां जेका वेदन या सिंधियुनि सां जेको ज़ुल्म पीपल्स पार्टी जे वक़्त में थियो आहे, मां कोन थो सम्झां त के ॿिए दौर में थियो। बिल्कुलु महिरबानी काशिफ निज़ामणी साहब, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। जान मोहम्मद, ही जेको मुआहिदो थियो आहे इन सां मिसाल अॻियां हली करे जीअं नज़र अचे पियो, प्लानिंग आहे शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थी थो वञे, नवाज़ लीग जी गवर्नमेंट अची थी वञे, त नवाज़ लीग सिंध जे अंदरि मिसाल तौर ते खेलदास कोहिस्तानी हुजे, शाह मोहम्मद शाह हुजे, नवाज़ लीग सिंध में तमामु वॾा हिते हुन जी लीडरशिप मौजूदु आहे। सिंध जे वहदानियत जे हिन इशूअ ते तव्हां छा सम्झी सघो था त हिन ते अमल थी सघंदो? ॾिसो, कंहिं बि सूबे जी अगरि विरासत थिए थी, उनखे तव्हां ॿिनि यूनिट्स में विरहायो था त उनजे लाइ लाज़मी आहे त उन ई सूबे जी जेका असेंबली आहे उहा अक्सरियत राय सां पहिरियां करारदाद पास कंदी, मंज़ूरी थींदी, उनखां पोइ ई वरी उहो क़ौमी असेंबली में मामिलो वेंदो। तंहिं करे इहा सोच ऐं तसवुरु करण बि ॾुखियो आहे त को सिंध जी असेंबली जेका आहे अहिड़े क़िस्म जी का करारदाद पास करे त परे जी ॻाल्हि आहे, पर पेश बि करे सघे थी ऐं उन ते को बहस बि थी सघे थो, छाकाणि त इन मामले ते जेको सिंध जो माण्हू आहे उहो इंतिहाई सेंसिटिव आहे ऐं सिंध जे विरहाङे जे हवाले सां माण्हू इंतिहाई हद ताईं वञण जे लाइ बि तयारु आहिनि त जेकॾहिं को अहिड़ो फ़ैसिलो का अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं अचे थी त माण्हुनि जो शदीद क़िस्म जो रद्द अमल हूंदो। पीपल्स पार्टी इन खे चङी तरह सम्झे थी, तंहिं करे मां सम्झां थो त इन जेके बि गुफ़्तगू थी आहे MQM PMLN या पीपल्स पार्टी जे विच में मुआहिदा थिया आहिनि, इन में पीपल्स पार्टी चङी तरह इहा ॻाल्हि सम्झंदी हूंदी त अगरि इहो मुआहिदो MQM सां असां कयूं था यानी पीपल्स पार्टी करे थी त उनजो रिएक्शन तमामु घणो ईंदो। तंहिं करे इहो मामिलो फ़िलहालु PMLN ॾांहुं मोकिलियो वियो त तव्हां गारंटीअर बि आहियो, तव्हां फ़िलहालु इहो मुआहिदो करे वठो। PMLN जी त सिंध में हुकूमत आहे कोन या ईंदड़ ॾींहंनि में का फ़िलहालु का फौरी तौर ते नज़र बि कोन पई अचे त को हू इन ते अमली जामो को इन खे पाराए सघनि था। बहरहाल ही हिकिड़ा मुआहिदा आहिनि, इन में मुस्तक़बिल में केतिरो अमल दरामद या केतिरनि ॿियनि पॉइंट्स ते बि अमल थींदो, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। समूरियूं पार्टियूं जेके हिन वक़्तु गॾु वेठियूं आहिनि अपोज़िशन में इमरान ख़ान खे किराइण जे लाइ, उनजी हुकूमत किराइण जे लाइ, इहे सिर्फ़ु 1 पॉइंट एजेंडा ते मुतफ़िक़ आहिनि। बाक़ी मुआहिदा तव्हांखे ईंदड़ ॾींहंनि ईंदड़ महीननि में ख़बर पवंदी त उन्हनि ते अमल दरामद कीअं पियो थिए, इख़्तिलाफ़ात कीअं पिया थियनि ऐं पोइ वरी हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं ई सभु कीअं पिया अचनि, इहे तव्हांखे ईंदड़ महीननि में ख़बर पइजी वेंदी। हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अपोज़िशन जे समूरनि पार्टियुनि जो ऐं कुझु जेके इतादी हुया वफ़ाक़ी हुकूमत जा, उनजो ॼण त गॾियल हिकिड़ो ई मिशन आहे त जेका PTI हुकूमत आहे उनखे ख़तमु करिणो आहे। इहे उन पॉइंट ते गॾिया आहिनि। पोइ बाक़ी ही बारगेन, बाक़ी ही मामला जेके आहिनि मुआहिदा थियनि पिया, उन्हनि ते अमल ॿियनि पॉइंट्स ते त मे बि कुझु न कुझु कंहिं हद ताईं थी वञे। मां सम्झां थो त जेके PP ऐं MQM जे विच में मुआहिदो थियो आहे, एडमिनिस्ट्रेटर जी मुक़ररी, बल्दियाती कानून जी वापसी जेका आहे, नओं कानून आणणु, इन ते बि उन हवाले सां एॾो को वॾो अमल शायदि न थी सघे।
ये फ़िलहाल मुआहिदा ई नज़र अचनि पिया, बिल्कुलु पर जामन। मुआहिदा यकीनन तारीख़ जो हिसो हूंदा आहिनि हा। ऐं जॾहिं बि तारीख़ लिखी वेंदी त इन्हनि मुआहिदनि जो बि ज़िक्र ईंदो बिल्कुलु, त मुआहिदनि जो, PMLN जी हाँ, सही था चओ, ज़िक्र ईंदो। एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स जा मुआहिदा कया ऐं PP बि इन्हनि मुआहिदनि में दस्तख़तनि ते बिल्कुलु जामन। शामिल हुई, यकीनन तारीख़ जो हिसो ईंदा, पर बिल्कुलु इन ते अमल दरामद जो तसवुर ई न आहे, इन जो रिएक्शन केतिरो थींदो इहो कोई सोचे बि नथो सही, सघे त सही। इन जो रिएक्शन केतिरो थी बिल्कुलु सघे थो। आहे, सही था चओ जानमन, हिन जो रिएक्शन तमामु वॾो हूंदो। लाल माली साहब, हीउ जेको वक़्तु आहे, मिसाल तौरु छा इन क़िस्म जी सियासत जो वक़्तु आहे त नफ़रत जी सियासत हुजे, नफ़रत फैलाइजे, या तारीख़ी जेके सरज़मीन आहिनि, उन जेके धरतियूं आहिनि, उन्हनि जे लाइ हिन क़िस्म जा फ़ैसिला थियनि? जीअं मिसाल तौरु ॿेटनि जो मामिलो आयो, ॿिया मामला आया, या मलीर जे ज़मीनुनि जा मसाला अचनि था, त उते MQM जी जेकी आहे सो उहा हमेशह ख़ामोशी नज़र आई आहे। पर हिन मामले ते भला हमेशह उन जो ज़िद बहस रहंदो आहे ऐं हमेशह उन ते जेकी सियासत आहे जेके चइजे उहा बि MQM जी रहंदी आहे। तव्हां छा था सम्झो त हीअ पहिरियों त हीअ हिन जो वक़्तु कोन्हे को, ऐं हिन क़िस्म जे जेकी सियासत या हिन जी ॿोलीअ सां के फ़ाइदा थियणा आहिनि कंहिंखे? ॾिसो, मुख़्तलिफ़ शयूं दोस्त डिस्कस कयूं आहिनि। सभ खां पहिरीं इहो त पंहिंजो कॉन्सेप्ट सिंध जे माण्हुनि जो, तव्हां मीडिया जा दोस्त, तव्हां दानिश्वर, सभिनी जो हिकिड़ो फ़र्ज़ु आहे थिए थो त सिंध जे माण्हुनि जो विज़न बिल्कुलु क्लियर करियो। इहे मुआहिदा मुतहदा अपोज़िशन कया आहिनि, उन में पीपल्स पार्टी शामिल आहे। इहो मुआहिदो रुगो जेके सिग्नेचर सां फ़र्क़ु पए थो, ऐं नथो सम्झां उन में कोई सिग्नेचर जो सां फ़र्क़ु पए थो। तव्हां ॾिठो आहे मौलाना फज़लुर रहमान, शहबाज शरीफ़, आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, हिननि MQM सां टॉक्स कया आहिनि। हिननि ही सभु ॻाल्हियूं हुननि जे साम्हूं रखियूं वियूं आहिनि ऐं हिननि मुआहिदे में पीपल्स पार्टी 500% शामिल आहे। इहा ॻाल्हि क्लियर करियो। इहा ॻाल्हि जेकॾहिं कनि के हुतां खां झिली हुतां खां पकड़ी माण्हुनि खे ईअं न ॿुधायो, इहा ॻाल्हि क्लियर कयो। हिते हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, अमल दरआमद थिए या न थिए, सिंध गिदड़नि नाहे खाधी जो सिंध खे टोड़ण ते इहा अमल कराईंदा। पर ॻाल्हि इहा आहे, इहा जुरत थी की हिननि खे जो इन हद ताईं ही विया आहिनि। दोस्त वज़ीर आज़म जी ॻाल्हि कई, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खां जॾहिं MQM शामिल थी ऐं पहिरीं दफ़ा प्राइम मिनिस्टर वियो पंहिंजो कराची, त उते MQM जे वफ़द मुलाक़ात कई ऐं चयो त असांखे अलॻि सूबो खपे। प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान उन वक़्तु इन ॻाल्हि खे रद्द करे छॾियो हो ऐं इहा असीं हर जलसे में, हर जॻह ते सिंध में जॾहिं कंदी रही आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उन इहो चयो आहे त सिंध जी वहदत ते को वार क़बूल न कंदो। भाउ जान मोहम्मद हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि कई आहे त जेकर नओं सूबो ठाहिणो आहे त उन लाइ पहिरीं सूबाई असेंबली में करारदाद पेश कई वेंदी। हा, पर इहो छा आहे, इहो आहे आइन में। हाणे हिते MQM छा कयो आहे त ऑलरेडी नेशनल असेंबली में आइन में हिकिड़ी तरमीम मूव कई आहे, जेको स्टैंडिंग कमेटी एंड लॉ एंड जस्टिस में हींअर पेंडिंग आहे। उन आइन में हुन मुतालबो कयो आहे त इहो जेको सूबाई असेंबली वारो जेको शर्त आहे उहो ख़तम थी करियो। यानी त हू चाहिनि था त इहो जेको सूबनि जो हक़ आहे, पोइ कंहिं बि सूबे जो हुजे, उनखे उते ख़तम कयो वञे। सही चए थो त सिंध जा माण्हू इंतिहाई हद ताईं इन में वञी सघनि था। सिंध जो जेको वादत जेको आहे इंतिहाई हसास मामिलो आहे। पर मूंखे ॾाढी हैरत थी आहे, काफ़ी माण्हू इन खे इहो रंग ॾियण जी कोशिशि कनि पिया त इहो इमरान ख़ान खे लाहींदा, बाक़ी इन मुआहिदे ते अमल कंदा कोन। भाई ॻाल्हि इहा आहे, पहिरीं त मुआहिदे जी मज़म्मत करियो। जेकॾहिं पीपल्स पार्टी इन मुआहिदे में शामिल न आहे त एसि ताईं को बिलावल भुट्टो उन जी मज़म्मत कई आहे त सिंध जे ख़िलाफ़ को साज़िश थी आहे, आसिफ ज़रदारी कई आहे, मुराद अली शाह कई आहे, सईद गनी कई आहे। हू चवनि था न न असां साइन कोन कई आहे, शामिल हुआ इहो कोन था चवनि था हिन जे साम्हूं डिस्कस कोन थी आहे, इहो साम्हूं जेको मुतहदा अपोज़िशन नाहे कयो, पर इहे सभु शामिल हुया। ऐं हर उन माण्हू खे इन में शामिल सम्झो जेको डेली सुबुह जो फेसबुक ते जेको फुट जूं पोस्टूं रखे थो। हू ॾाहो ऐं दानिश्वर हू अॼु गुम किथे आहे, उनखे हाणे साम्हूं अचण जो वक़्तु आहे। अचनि, लिखनि, इन जी भरपूर मज़म्मत कनि। इहो नफ़रत फैलाइण जी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि इहा आहे, इन ते तमामु वॾी डिस्कशन जी ज़रूरत आहे। लाल माली साहिबु, असांजे प्रोग्राम जो वक़्तु मुख़्तसरन टाइम उन जो मुकमल थी चुको आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिन अहम मौज़ूअ ते असांखे वक़्तु ॾिनो। नेमत खोड़ो साहिबु, तव्हांजी महिरबानी। जानमन, तव्हांजी महिरबानी। वाक़ई जेकी डिस्कशन थी आहे, सिंध जे वहदत जो इशू हुजे थो, माण्हू इन इशूअ सां, इन नुक़्ते सां तमामु घणो सीरियस आहिनि। उहो लाॻापो आहे उनजो। उनजे करे हिन क़िस्म जा जेके फ़ैसिला थियनि था, मुआहिदा थियनि था,
उन में सिंध जे आवाज़ खे अॻियां ज़रूरु रखियो वञे ऐं हिन मुआदे ते सिंध जा जेके प्रोटेस्ट अचे थो, माण्हुनि जो जेको मुतालबो अचे थो, इन ते बि ज़रूरु गौर जी ज़रूरत आहे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह।